सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवाणी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण में 7 मुहर्रमुल हराम जे ॾींहुं सब्ज़वारी सादात जी सरबराही में सब्ज़वारी सादात सेवण जे पिण तां ज़ुलजना जो जुलूस बरामद कयो वियो, जेको रिवायती रूट तां थींदो हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार जे क़दीमी अलमपाक वटि पहुतो, जिते मजलिस पढ़ी वई। मजलिस पढ़ी वञण खां पोइ ज़ुलजना जो मातमी जुलूस पंहिंजे रिवायती रूटनि खां थींदो मीरा जे कुबनि ते नेहर थियो, जॾहिं त हिन मातमी जुलूस जे रूटनि ते नंगर न्याज़ ऐं पाणीअ जूं सबीलूं पिण लॻल नज़र आयूं। जॾहिं त हिन ज़ुलजना जे मातमी जुलूस में सेवण पुलिस जे तरफ़ां सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम पिण कया विया। जॾहिं त हिन मातमी जुलूस में केतिरनि ई अज़ादारनि शिरकत कई ऐं सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नीअ जो मातम पिण कयो। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी सेवण जी इंतज़ामिया तरफ़ां 7 मुहर्रमुल जे ॾींहं ते 7 मुहर्रमुल हराम जे ॾींहं ते सब्ज़वारी सादा तरफ़ां निकितल ज़ुलजना जे मातमी जुलूस जे रूट जी सफ़ाई पिण कराई वई।